अहम ख़बर शामिल कंदासीं त नसीराबाद जे काठिया पाड़े जे रहवासी जे घर में चोर दाख़िल थी लखें रुपया खणी विया आहिनि। प्राइमरी स्कूल जे उस्ताद जे घर में 3 चोर दाख़िल थी 1.5 लख ऐं 3 तोला सोना ज़ेवर खणी फरार थी विया आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया त नसीराबाद जे काठिया पाड़े जे रहवासी जे घर में चोर दाख़िल थी लखें रुपया खणी विया। प्राइमरी स्कूल उस्ताद समद बिरोही जे घर में 3 चोर दाख़िल थी 1.5 लख रुपया ऐं 3 तोला सोना ज़ेवर खणी फरार थी विया आहिनि। अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया नसीराबाद खां त नसीराबाद जे काठिया पाड़े जे रहवासी जे घर में चोर दाख़िल थी लखें रुपया खणी फरार थी विया आहिनि। प्राइमरी स्कूल जे उस्ताद समद बिरोही जे घर में 3 चोर दाख़िल थी 1.5 लख रुपया ऐं 3 तोला सोना ज़ेवर खणी फरार थी विया आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं त नसीराबाद जे काठिया पाड़े जे रहवासी जे घर में चोर दाख़िल थी लखें रुपया खणी विया आहिनि। प्राइमरी स्कूल जे उस्ताद समद बिरोही जे घर में 3 चोर दाख़िल थी 1.5 लख रुपया ऐं 3 तोला सोना ज़ेवर खणी फरार थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी खां। अल्लाह बख्श, आगाह कजो त नसीराबाद जे हिकु घर में चोर दाख़िल थी लखें रुपयनि जी चोरी करे विया आहिनि। छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, रात तकरीबन देर सां नसीराबाद शहर में जी तकरीबन मुसलसल वारदातुनि जो सिलसिलो शुरू थियो आहे। उन तहत माना हिकिड़ी शहर जी बदकिस्मती आहे जो रात देर सां प्राइमरी उस्ताद आहे समद बिरोही, उनके घर में नामालूम फोरू दाख़िल, जिन वटि हथियार हुआ। 3 फोरू घर में अंदर दाख़िल थिया आहिनि, जिन औरतुनि ते तशद्दुद कियो आहे, घर भातियुनि खे यरगमाल बनायो आहे। उन खां पोइ 1.5 लख रुपयो रोक, 3 तोला सोना जेको खणी ऐं हू बासानी फरार थी विया आहिनि। ऐं उन ई साॻी राति ते वरी हिते असां वटि भाण जो दुकानु आहे ऐं यासीन सीअर जो, उन जे दुकान जा ताला तोड़ाए विया आहिनि। यासीन सीअर चवण त मुंहिंजे दुकान में रोक रक़म पियल लख रुपयो थिए पई, उहा मुंहिंजी चोर ताला तोड़े मेन रोड आहे उहो जंहिं फुरद या चोरीअ जी वारदात थी आहे दुकान मां, उहे असांजा खणी फरार थी विया आहिनि। ऐं इन समूरी वारदात खां पोइ नसीराबाद में शहरी इत्तेहाद जे सॾ ते प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जे तरफ़ां जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ां हिकिड़ो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नसीराबाद थाणे आॾो धरणो हणियो वियो, जंहिंजी अॻुवाणी शहरी इत्तेहाद जे सिंगार मुनारी प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जे वाहू जो जमियत उलमा इस्लाम जे मोहम्मद उस्मान मुगेरी ऐं ॿियनि कई। ऐं हुन इहो चयो त नसीराबाद पुलिस शहरियुनि खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे ऐं नसीराबाद पुलिस जो जेको किरदारु आहे उहो मशकूक थी वियो आहे। ऐं नसीराबाद में रोज़ानी जे बुनियाद ते दॿू थी रहियूं आहिनि। अॻु प्राइमरी उस्ताद अब्दुल वहाब बिरोही जे घर में फोरू दाख़िल थिया, जेके उतां 4 लख रुपया खणी फरार थी विया। हिननि जो चवणो त नसीराबाद शहर खे फोरुनि जो रहमो करम ते छॾियो वियो आहे। जेसीं ताईं अमन जो क़याम न थींदो, जेसीं ताईं थियल चोरियूं ऐं फुरू वापसि न थींदियूं, तेसीं ताईं असांजे एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। जी अल्लाह बख्श, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।